नखराठू जे ॻोठ अधलखो जे रहवासियुनि पारां ॻोठ जे बासर ऐं मुबारकपुर थाणे जी पुलिस ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते शब्बीर पवड़, अब्दुल रज़ाक पवड़ ऐं ॿियनि चयो त 3 ॾींहं अॻु 5 नामालूम चोर घर में दाख़िल थी 36 तोला चांदीअ जा ज़ेवर, रोक रक़म ऐं ॿियो सामान खणी फरार थी रहिया हुआ त हिकु चोर खे पकिड़े वरितोसीं, जॾहिं त 4 चोर फरार थी विया। पकिड़ियल चोर जी सुञाणप नसीर पंजाबी जे नाले सां थी आहे, जंहिंखे मुबारकपुर थाणे जी पुलिस हवाले कयो वियो आहे। पुलिस केस दाख़िल करण लाइ 1 लख रुपया रिश्वत जी घुर कई आहे। रिश्वत न ॾियण ते एसएचओ मुबारकपुर चोर दुर खां ॾेती लेती बाद चोर खे आज़ाद करे छॾियो आहे। हुननि एसएसपी सखर खां मुतालबो कयो त चोरी थियल सामान वापसि कराए एसएचओ ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे। हिंगोरजा में वधंदड़ बदअमनी ख़िलाफ़ जस्कम जे सॾ ते एहतिजाजी रैली कढी वई। एहतिजाजी रैली मच्छर चौक खां थींदे मेन चौक ते पहुती। रैली जे अॻुवान डॉक्टर नज़ीर खोखर, साजिद मंगणेजो ऐं ॿियनि चयो त हिंगोरजा ऐं भरपासे में वधंदड़ बदअमनी जो आज़ार वधी वियो आहे। खुर जी वारदातुनि में इज़ाफ़ो मामूल बणिजी वियो आहे, पर पुलिस ॾोहारियुनि ख़िलाफ़ कार्रवाई नथी करे। हुननि पुलिस इख़्तियारियुनि खां मुतालबो कयो त हिंगोरजा में बदअमनी ते ज़ाब्तो आंदो वञे। ॿी सूरत एहतिजाजी दाइरो वसी कयो वेंदो। न्यू सईदाबाद में मंशियात जे वाह शराब गुथो खुलण ऐं बदअमनी ख़िलाफ़ न्यू सईदाबाद जी सियासी समाजी मज़हबी धुरियुनि पारां एहतिजाजी रैली कढी वई। एहतिजाजी रैली जे अॻुवान मौलाना शिराज मेमण, आदिल जमाली ऐं ॿियनि रैली खे ख़िताब कंदे चयो त न्यू सईदाबाद में शराब खानू खोले नौजवान नस्ल खे तबाह करण जी कोशिश कई पई वञे। हुननि इंतिज़ामिया खां मुतालबो कयो त न्यू सईदाबाद में खुलियल शराब खाने खे जल्द बंदि कयो वञे। ॿी सूरत सिविल कोर्ट आॾो एहतिजाजी धरणो हयो वेंदो। वगण शहर जे तुनिया मोहल्ले मां 10 महीना अॻु मुबैना अगवा थींदड़ नींगर जी बाज़ियाबी लाइ वारसनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते नींगर जे पीउ वली मोहम्मद ऐं माउ चयो त 10 महीना अॻु असांजे 14 वरियनि जे पुट खे दिलदार टोटाणी अगवा करे वियो आहे। पुट जी बाज़ियाबी लाइ दिलदार 35,000 रुपया भुंग तलब करे रहियो आहे। हुननि आईजी सिंध ऐं डीआईजी लाड़काणो समेत चूंडियल नुमाइंदनि खां मुतालबो कयो त पुट खे बाज़ियाब कराए जवाबदारनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे। रसूलाबाद भरिसां ॻोठ काइमदीन कलोड़ा में इलाइक़े वासियुनि पारां पीपल्स पार्टी में शमूलियत जी तक़रीब मुनक़िद कई वई। तक़रीब में MNA सैयद जावेद शाह ऐं मोज़िज़ इलाइक़े वासियुनि पारां शिरकत कई वई। उन मौक़े ते MNA जावेद शाह इलाइक़े जे मोज़िज़ नदीम कलोड़ो, नईम कलोड़ो, सरदार बख़्श ऐं ॿियनि खे PP में शमूलियत कराईंदे तक़रीब खे ख़िताब कयो। MNA जावेद शाह चयो त सिंध में अवामी ख़िदमत ॻोठनि ऐं शहरनि में तरक़ी समेत तरक़ियाती कम पीपल्स पार्टी कराए रही आहे, जंहिंजो सबूत इहो आहे त अवाम अॼु बि पीपल्स पार्टी जी क़यादत मथां यकीन रखे थी।